आगाह कयो वाक़े त नवदेरो वेझो साधू देरे वारे इलाइक़े में राइस कैनाल वट रोड तां नौजवान जो गोली लॻल लाश ठाहियो आहे। इलाइक़े वासियुनि जे इतला ते पुलिस पहुची लाश अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। पुलिस जो चवणु आहे त नौजवान खे ताज़ी गोली लॻल आहे। वाक़े वारे हंध तां दवाउनि जी थैली ऐं मोटरसाइकिल बि मिली आहे। आगाह क्यों पिया वाक़े त साधू देरो ॿाहिरां नओं देरो जो इलाइक़ो आहे। राइस कैनाल वटि रोड तां नौजवान जो गोली लॻल लाश ठाहियो। इलाइक़े वासियुनि जे इतला ते पुलिस पहुची लाश अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। नओं देरो पुलिस जो चवणु आहे त नौजवान खे ताज़ी गोली लॻल आहे। वाक़े वारे हंध तां दवाउनि जी हिक थैली ऐं मोटरसाइकिल बि मिली आहे। तफ़सील मालूम कयूं था टाइम न्यूज़ जे रिपोर्टर नूर मोहम्मद सुमरो खां। नूर मोहम्मद, वधीक आगाह कजो। जी बिल्कुल अमीर, नवदेरो थाने जे हद सैदू देरो लाड़े वटि नौजवान जो गोलियूं लॻल लाश हथ आयो आहे। क़तल कयल नौजवान जे लाश भरिसां मोटरसाइकिल पिणु हथ कई वई आहे। क़तल कयल नौजवान जी हिन वक़्त ताईं का बि सुञाणप न थी सघी आहे। नौजवान जो लाश वाक़े वारे हंधि 2 कलाकनि ताईं पियल रहियो। रस्ते वेंदड़नि लाश ॾिसी पुलिस खे इतलाउ कयो, पर पुलिस 2 कलाक देरि पहुची नौजवान जो लाश पोस्टमार्टम लाइ नवदेरो अस्पताल आंदो। जॾहिं त नौजवान जी मोटरसाइकिल खाए थाणे ते बीहारे छॾी आहे। राब्तो करण ते नवदेरो पुलिस ॿुधायो त क़तल कयल नौजवान जी सुञाणप न थी सघी आहे। नौजवान खे पेंट शर्ट पारियल अथसि ऐं थैलीअ में दवाऊं बि मिलियूं आहिनि, जॾहिं त मोटरसाइकिल बि वाक़े वारे हंध तां मिली आहे। पुलिस ख़दशो ज़ाहिर कंदे चयो आहे त वाक़ियो ज़ाती दुश्मनीअ जो लॻी रहियो आहे। वधीक जांच करे रहिया आहियूं। जी नूर मोहम्मद, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।